रोजी कम कर दो हो ऐं रात जो पंहिंजी झोपड़ में फनस सुम्हंदो हू महिनत करे जूता ठाहे कुछ पैसा कमाईंदो हो ऐं तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो हू तमाम खुश हो हू हमेशा कम करण वक़्तु भॼन ॿियो ॻाईंदो हो अहिड़ो तरह ऐं पंहिंजे काकनि सां बेधन में तासा ॻाल्हाईंदो हो हू तमामु ख़ुशि हो हिकु ॾींहुं उन वटि हिकु साधू बाबा आयो साधू बाबा पंहिंजी झोलीअ मां पथर कढी ॾिनईं ऐं चयईंसि हे 500 जो पथर आहे लोहे खे सोने में मिलाईंदो आहे तूं पाण वटि रख मोची चयुसि महाराज माफ़ कयो मां महिनत सां कमाई मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत न आहे सादे खाधे ऐं सादी झोपड़ीअ मां बिल्कुलु ख़ुशि आहियां जॾहिं साधू बाबा जोर ॿेड़ियुसि त मोची चयुसि हे साधू बाबा ये पत्थर तो क्या अमीर माण्हू खे ॾियो छो जो वॾनि हूंदे बि ग़रीब आहिनि उन्हनि खे पैसे जी घुर्ज रहंदी आहे मां हिन मिस्किन मोची छा कंदुसि पत्थर साधू बाबा सम्झी वियो मोची लाची कोन्हे मोची पंहिंजे कम में लॻी वियो त साधू हली वियो छा सम्झो दोस्तो असांखे बि महिनत करे कमाइण घुरिजे ईअं असांजी सची कमाई आहे कीअं लॻा खणी ताली बजाइजो आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल धन्यवाद।